अॼु असीं हिकु हिंद ऐं सिंध जे मशहूरु दानिश्वर लेखक हशमत राय केवल रामानी जो जनम ॾींहुं मल्हाइण लाइ गॾु थिया आहिनि। जॾहिं बि इतिहास जे कंहिं साहित्यकार शायर लेखक जे बारे में असीं कुझु पढ़ंदा आहियूं या लिखंदा आहियूं त न रुगो उन शख़्स जे बारे में मालूमात कंदा आहियूं, पर पंहिंजी ॿोलीअ जे संस्कृतीअ जे वेझो बि ईंदा वेंदा आहियूं। सिंध जी पवित्र धरतीअ ते केतिरनि ई नाले वारनि माण्हुनि जनम वरितो, जिन फ़क़त पंहिंजो त नालो कयो पर सिंध जो नालो बि दुनिया में रोशन कयो। हशमत राय केवल रामानी यानी हशू केवल रामानी सिंध जी उन्हीअ पवित्र ज़मीन मां निकितल अहिड़ो ई हिकु हीरो हुयो। पिता टहरराम ऐं माता पीरीबाई जे हिन लाल 20 दिसंबर 1914 में भरी जो ॻोठ जिलो नौशहरी फेरोज़ में जनम वरितो। हशूअ जो हिकु भाउ गोपी हुयो जेको वॾे ताईं उन सां गॾु हुयो। शुरूआती तालीम मियां जे ॻोठ कैसी अकादमीअ मां हिन कयईं ऐं मैट्रिक जो इम्तिहान कराचीअ जे MJV हाई स्कूल मां ॾिनई। हशू लंदन बि पढ़ाईअ लाइ वियो, जिते वॾियुनि हस्तियुनि सां हू गॾु रहियो ऐं लंदन मजलिस जो पिणु सदर बि हुयो। हशू 1939 में सिंध वापसि मोटी आयो। हशू केवल रामानी पहिरियों माण्हू हुयो जंहिं चयो त सिंधी हिकु क़ौम आहे। हशू जेको ख़ासि कमु कयो सो हो हिकु किताब जेको अंग्रेजीअ में लिखियो हुयईं, सिंध जूं मुख़्तलिफ़ कहाणियूं। उन्हीअ दौर में जेके कहाणियूं लिखियूं वयूं या ज़बानी तौर ॿुधायूं वेंदियूं हुयूं से जिन भूत या परियुनि जूं कहाणियूं हूंदियूं हुयूं। हिन कहाणियुनि में दिलि बहलाइण वारियूं कहाणियूं ई हूंदियूं हुयूं। इहे ई लोक अदब में बि लिखियूं वेंदियूं हुयूं। तरक़ी पसंदि लेखक हुअण करे हशूअ सिंध जी कहाणियुनि खे हिकु नई उड़ान ॾिनी। हशूअ सिंधी अदब लाइ पाण खे नंढेपण खां ई पतोड़े छॾियो हुयईं। हशू अक़ल वारो सियासी नज़रियाती लेवल जो वॾे कद बुद्ध वारो लेखक हो। हुन न रुगो सिंध लाइ बल्कि इंसानियत लाइ बि कम कया। अॼु असीं जित कित न्याणियुनि खे बचाइण लाइ ऐं पढ़ाइण लाइ ऐलान करे रहिया आहियूं त मां तव्हांखे ॿुधाइण चाहींदसि त हशूअ उन दौर में सॼी सिंध खे शौर ॾिनो त न्याणियूं पढ़ायो, धरती बचायो। हशूअ खे सिंध सां, सिंध जी मिटीअ सां बेइंतिहा मोहबत हुई। हुन अदीब सिंध जो ख्वाब उन वक़्तु अदीब सिंध जो ख्वाब उन वक़्तु ॾिठो हो जॾहिं मुसलमान अंग्रेजनि सां आज़ादीअ जी लड़ाई लड़ी रहिया हुया। शायदि इन्हीअ करे ई हुनखे तरक़ी पसंदि लेखक चयो वियो आहे। पाकिस्तान ठहण खां पोइ ही शख़्स पंहिंजी धरतीअ खां जुदा न थियणु पिए चाहियो। आख़िर हिन खे जिला वतन कयो वियो ऐं हिन हिकु शर्त रखी त पहिरियों पंहिंजे घर वेंदुसि ऐं GM सैयद सां मुलाक़ात कंदुसि। शर्त मंज़ूर कई वई। उन खां पोइ हशू भारत आयो। हशू रोशनीअ जो मीनार हो जंहिं सिंध खे केतिरा ई किरदार ॾिना जेके हुन जे ॿुधायल रस्ते ऐं तरक़ी पसंदि ख्वाब खे इख़्तियार करे अॻिते वधाईंदा हलिया, जीअं MJ सैयद साहब, शेख हयात, सोभो ज्ञानचंदानी वग़ैरह। JM सैयद सिंध जो वॾे में वॾो लेखक ऐं आज़ादी पसंदि रहबर साण जीअं सिंध जो बानी हो त शेख हयात सिंधी ॿोलीअ जो क़ौमी शाइर जंहिंखे शाह सचल सामीअ खां पोइ ख़ासि दर्जो ॾिनो वियो। ही सभु हशूअ खे पंहिंजो उस्ताद बि मञींदा हुआ। भारत अचण खां पोइ बि हिन सिंध खे न विसारियो। सिंधी ॿोलीअ खे संविधान में शामिल करण लाइ हशू बेशुमार मुहिम हलाई ऐं क़रीब 1 लख माण्हुनि खां सहियूं करायूं हुयईं। जंहिं ॾींहुं असेंबलीअ में प्रस्ताव पास थियणो हो उन ॾींहुं सुबुह खां हशू पंहिंजे नंढड़े पुट गुल खे बीहारे करे हथ में हुनखे कराचीअ हलवे जा पैकेट ॾिना हुयईं ऐं हर ईंदड़ माण्हूअ खे ॾेई करे उहो पैकेट चई रहियो हुयो त जेतिरो मिठो ही हलवो आहे न उन खां घणी मिठी असांजी सिंधी ॿोली आहे। इन करे उन जे हक़ में वोट ज़रूरु कजो। हिते हिकु ॻाल्हि मां तव्हांजे साम्हूं रखणु थी चाहियां त असीं पंहिंजी ॿोलीअ खे बचाइण लाइ जेका जाखोड़ हिन वक़्तु करे रहिया आहियूं, ॿोलीअ जे वाधारे लाइ पिणु पंहिंजे तरीक़े सां महिनत करे रहिया आहियूं त अहिड़ी शख़्सियतुनि खे कॾहिं बि न विसारियो जिन जी नस नस में सिंधियत ऐं सिंधी ॿोली वसी रही आहे। हुन जी अखियुनि में सिंध जे चंड जो अक्स हुयो
जेको उल्हासनगर ताईं ईंदे धुंधलो पइजी वियो। चवंदा आहिनि त सचो इंसान अकेलो हूंदो आहे। साॻे नमूने हशूअ जो हाल हो। हिन शेख अयाज़ हिकु दफ़ो शेख अयाज़ दिल्लीअ में हिकु कॉन्फ्रेंस जी सदारत करण आयो हो, जंहिंमें हशूअ जेॾी नामी गिरामी ऐं वॾी हस्तीअ खे शामिल न कयो वियो हुयो। जॾहिं हशूअ खे इहा ॻाल्हि ख़बर पई त हू पाण उन सां मिलण वियो ऐं सॼी पब्लिक जे सभिनि माण्हुनि जे साम्हूं चयईंसि त मूंखे पेरे पओ, जीअं हिननि खे ख़बर पवे त मां केतिरी वॾी शख़्सियत आहियां। ऐं शेख अयाज़ बराबरि ईअं कयो। हू सचो देशभक्त ऐं समाज खे बदिलणु चाहींदो हुयो। आख़िरी वक़्त में हशू ॾाढो दुखी ऐं दरबदर रहियो। हुन जा ख्वाब उल्हासनगर खां गांधी नगर ताईं दरबदर थींदा रहिया। पछाड़ीअ में हू दिल्ली छॾे उल्हासनगर जे मसाणा में वञी वक़्तु गुज़ारियो ऐं हुन जी मौत कीअं थी, कॾहिं थी, इहो राज़ ई रहियो। जिंदा रहण जी बि उन जी का निशानी न हुई। पर हशू अॼु बि पंहिंजे कलम जी ताक़त ज़रिए ऐं पंहिंजी तरक़ी पसंद किरदार ज़रिए असांजे दिलनि ते राज करे थो ऐं अॻिते बि कंदो। सचो सिंधी हो हू। अॼु हिन मुबारक मौक़े जूं मां विनीता मोटलानी तव्हां सभिनीनि खे बेशुमार वाधायूं थी ॾियां। जय झूलेलाल।